नहमदहु व नुसल्ली अला रसूलिहिल करीम अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम रब्बिश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। पारो नंबर आहे 9 सूरत अल आराफ आयत नंबर 158 खां वठी 171 ताईं। तर्जुमो बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। कुल या अय्युहन्नासु, चओ ए इंसानो, इन्नी यकीनन आऊं रसूलुल्लाही रसूल आहियां अल्लाह जो, इलैकुम जमीआ तव्हां सभिनि जी तरफ़, अल्लज़ी उहा ज़ात लहू मुल्कुस समावाती जंहिंजे लाइ आहे बादशाहत आसमाननि जी, वल अर्द ऐं ज़मीन जी। ला इलाहा न आहे कोई माबूद इल्ला हुअ पर उहो ई, युहयी उहो ई ज़िंदा करे थो, व युमीतु ऐं उहो ई मौत ॾिए थो या उहो ई मारे थो। फ़आमिनु पस ईमान आणियो बिल्लाही अल्लाह ताला ते, व रसूलिही ऐं उनजे रसूल ते, अन्नबील उम्मील लज़ी जेको नबी उम्मी आहे उहो जेको, युमिनु जंहिं ईमान आंदो, बिल्लाही अल्लाह ताला ते, व कलिमातिही ऐं उनजे कलिमात ते, वत्तबिऊहु ऐं तव्हीं इत्बा कयो उनजो या पैरवी कयो उनजी, लअल्लकुम ताके तव्हां तहतदून तव्हां हिदायत पायो। वमिन क़ौमि मूसा ऐं मूसा जी क़ौम मां हज़रत मूसा जी क़ौम मां, उम्मतुन यहदून अहिड़ा बि माण्हू हुआ या अहिड़ा ई जमातूं बि हुयूं जेके रहनुमाई कंदा हुआ, बिलहक़ हक़ सां, व बिही ऐं उन ई हक़ सां, यादिलून उहे अदलो इंसाफ़ कंदा हुआ। वक़त्तअनाहुम ऐं असां जुदा जुदा करे छॾियो उन्हनि खे, इस्नत अशरत 12 असबातन क़बीले जे लिहाज़ खां, उममन गिरोहनि में। व औहैना ऐं वही कई असां, इला मूसा तरफ़ मूसा जे, इज़िस्तस्क़ाहु जॾहिं हुन पाणी घुरियो, क़ौमहु पंहिंजी क़ौम जे लाइ, अनिदरिब के तूं मार, बि असाकल हजर पंहिंजी लठ के पत्थर ते, फ़म्बजसत पोइ फाटी निकिता, मिन्हू उन मां, इस्नत अशरत 12 आईना चश्मा, क़द तहक़ीक़ अलिम ॼाणे वरितो या सुञाणे वरितो, कुल उनासिन हर क़बीले, मशरबहुम पंहिंजे पीअण जी जॻह। वज़ल्ललना अलैहिमुल ग़मामा, वज़ल्ललना ऐं असां छांव कई या मथां खयों छांव कई, सायो कयो, अलैहिम उन्हनि जे मथां, अल ग़मामा बादलनि जो, व अंज़लना ऐं असां लाथो या नाज़िल कयो, अलैहिमुल मन्न वस्सलवा उन्हनि जे मथां मन ऐं सलवा आसमान मां पकी पकायल, यानी उन जे लाइ अल्लाह ताला ताम आसमान मां नाज़िल फ़रमायो। हज़रत मूसा जी क़ौम जे लाइ, कुलू में तय्यिबाती खाओ पाकीज़ा शयुनि मां, मा रज़क़नाकुम जेको रिज़्क़ असां ॾिनो तव्हांखे, वमा ज़लमूना ऐं न उन्हनि ज़ुल्म कयो असां ते, वलाकिन ऐं लेकिन कानू हुआ हुए, अनफुसहुम पंहिंजी जानुनि ते, यज़लिमून ज़ुल्म करण वारा। व इज़ क़ील लहुम ऐं यादि कयो जॾहिं चयो वियो लहुम उन्हनि खे, उस्कुनू तव्हीं रहो, हाज़िहिल क़रियत हिन बस्ती में, व कुलू ऐं खाओ, मिन्हा उन मां, हैथु जितां शिअतुम तव्हीं चाहियो, वक़ूलू ऐं चओ तव्हां, हित्ततुन माफ़ कर असांखे, वदख़ुलुल बाब ऐं दाख़िल थियो दरवाज़े मां, सुज्जदन नग़फ़िर लकुम सजदो कंदे ऐं बख़्शे छॾींदसि तव्हांखे, ख़तीआतिकुम तव्हांजी ख़ताउनि खां, सनज़ीदुल मुहसिनीन ऐं अनक़रीब असीं वधाईंदासीं नेकी करण वारनि खे। फ़बद्दल लज़ीन ज़लमू पोइ बदिले छॾियो उन्हनि माण्हुनि जिन ज़ुल्म कयो, मिन्हुम उन्हनि मां, क़ौलन ॻाल्हि खे, ग़ैरल लज़ी सवाइ उन जे, क़ील जेका चई वई लहुम उन्हनि खे,
फ़अरसलना पोइ मोकिलियो अलहिम असां उन्हनि जे मथां मोकिलियो असां उन्हनि जे मथां रिजज़न अज़ाब मिन समाई आसमान मां बिमा कानो बवजा उन जो जेके हुआ उहे यज़लिमून ज़ुल्म कंदा। वसअलहुम ऐं तव्हां पुछो उन्हनि खां अनिल क़रियती उन बस्ती जे बारे में अल्लती कानत जेका हुई आबा हादिरतिल बहर समुंड जे किनारे इद जॾहिं यादून उन्हनि सरकशी कई फ़िसबती हफ़्ते या छंछर जे ॾींहं जे वारे मामले में इद जॾहिं ततीहिम ईंदियूं हुयूं उन्हनि वटि हीतानुहुम मच्छियूं उन्हनि जूं यौम सबतिहिम ॾींहुं छंछर जे उन्हनि जे शुरअन ज़ाहिर थी यानी समुंड जे मथां छिरे ते मच्छियूं तरी ईंदियूं हुयूं। वयोम ऐं जेको ॾींहुं ला न यस्बितून जेके ॾींहं हफ़्ते खां सवा हूंदा हुआ उन्हनि ते ला ततीहिम न ईंदियूं हुयूं उन्हनि वटि। यानी अहिड़ी तरह सां अल्लाह ताला उन्हनि खे आज़माए रहिया हुआ छो जो हफ़्ते जे ॾींहुं उन्हनि खे इबादत जे लाइ मख़सूस कयो वियो हो हफ़्ते जो ॾींहुं ऐं रोकियो वियो हो उन्हनि खे कमु करण खां। ऐं हफ़्ते जे ॾींहुं मच्छियूं तरी ईंदियूं हुयूं यानी उहे मछेरा हूंदा हुआ त उन्हनि खे ज़ाहिर उन्हनि जी अट्रैक्शन हूंदी हुई उहा मच्छियुनि में त हू हफ़्ते जी उनमें सरकशी कई इबादत जे बजाए हू मच्छियूं पकड़ण में शुरू थी विया। कज़ालिक अहिड़ी तरह नबलूहुम असां आज़मायो उन्हनि खे बिमा बवजा उन जे कानू जेके हुआ उहे यफ़सुकून जेका उन्हनि नाफ़रमानी कई। यानी उन्हनि खे चयो वियो हफ़्ते जो ॾींहुं इबादत जे लाइ मख़सूस पर उन्हनि उन ॾींहं ते मच्छियूं पकड़णु शुरू कयूं। व इज़ क़ालत ऐं जॾहिं चयो उम्मतुम मिनहुम हिकिड़े गिरोह उन्हनि मां या हिकिड़ी जमात उथी उन्हनि मां लिमा छो ताइज़ून तव्हीं वाइज़ कयो था क़ौमनिल्लाहु अहिड़ी क़ौम खे जंहिंखे अल्लाह ताला मुहलिकुहुम हलाक करण वारो आहे उन्हनि खे औ मुअज़िबुहुम या हू अज़ाब ॾींदो उन्हनि खे अज़ाब शदीदा अज़ाब शदीद। क़ालू उन्हनि चयो माज़िरतन इला रब्बिकुम माज़रत पेश करण जे लाइ तव्हांजे रब जे साम्हूं वलअल्लहुम ऐं शायदि के इहे यत्तकून तक़वा इख़्तियार कनि या अल्लाह खां डिॼी वञनि। यानी टे गिरोह ठही विया हिकिड़ा उहे जेके नाफ़रमानी जिन कई जेके मच्छियूं पकड़ींदा हुआ हिकिड़ो गिरोह उहो जंहिं उन्हनि खे नसीहत कई त इहो कमु न कयो ऐं हिकु टियों गिरोह कहिड़ो हो जंहिं नसीहत करण वारनि खे बि चयो त तव्हीं इन्हनि खे छो पिया नसीहत कयो जॾहिं त अल्लाह इन्हनि खे अज़ाब ॾियण वारो आहे। फलम मां पोइ जॾहिं नसू उन्हनि विसारे छॾियो मां ज़ुकिरू जंहिंसां उन्हनि खे नसीहत कई वई बि जंहिंसां अंजईना लज़ीन निजात ॾिनी असां उन्हनि माण्हुनि खे यनहोन जिन रोकियो अनिसुई उन्हनि खे बुरे कम खां व अख़ज़ना ऐं पकड़ियो असां अल्लज़ीन ज़लमू उन्हनि माण्हुनि खे जिन ज़ुल्म कयो बि अज़ाबिम बईसिन बदतरीन अज़ाब सां बिमा कानू यफ़सुकून बवजह उनजे जेका उन्हनि नाफ़रमानी कई। फलम मां पोइ जॾहिं अतो उन्हनि सरकशी कई अम्मा नुहू उन ॻाल्हि में जिन खां रोकियो वियो अनहू जंहिंखां नुहू रोकिया विया अनहू उनखां कुलना असां चयो लहम उन्हनि खे कूनू ठही वञो क़िरदतन बांदर ख़ासिईन ज़लीलो ख़्वार। व इज़ ऐं जॾहिं तअज़्ज़न ख़बरदार कयो या ऐलान कयो रब्बुक तव्हांजे रब लयब असन ज़रूरु हू मोकिलींदो रहंदो अलहिम उन्हनि जे मथां इला यौमिल क़ियामती ॾींहुं क़यामत ताईं मई यसूमुहुम जेके ॾींदा उन्हनि खे सूअल अज़ाब बुरो अज़ाब इन बेशक रब्बक रब तव्हांजो लसरीउल इक़ाब अलबत्ता जल्द हिसाब करण या सज़ा ॾियण वारो आहे। व इन्नहू ऐं यकीनन उहो लग़फ़ूरुर रहीम अलबत्ता तमामु घणो बख़्शण वारो ऐं निहायत रहम करण वारो बि आहे। वक़त्तअनाहुम ऐं असां जुदा जुदा करे छॾियो उन्हनि खे विरहाए छॾियो उन्हनि खे फिल अर्दी ज़मीन में उममन मुख़्तलिफ़ गिरोहनि में मिनहुमुस्सालिहून उन्हनि मां कुझु नेक हुआ व मिनहुम ऐं उन्हनि मां दून ज़ालिक उन खां सिवा व बलौनाहुम ऐं असां आज़मायो इन्हनि खे बिलहसनाती नेमतुनि सां भलाइनि सां व सय्याती ऐं तकलीफ़ुनि सां लअल्लहुम ताके उहे यर्जिऊन उहे रुजू कनि। फ़ख़लफ़ पोइ जानशीन ठहिया मिन बादिहिम उन्हनि खां पोइ ख़ल्फ़ुन
नालाइक क़िस्म जा यानी नाहलफ़ माण्हू, वरिसुल किताब जेके वारिस हुआ किताब जा, या ख़ुदून उहे हासिल कंदा हुआ अर्द हाज़ल अदना सामान या फ़ाइदो हिन अदना दुनिया जो, व यक़ूलून ऐं उहे चवंदा हुआ सयुग़फ़रु लना अन क़रीब असांखे बख़्शे छॾींदो, व इन यअतिहिम ऐं अगरि ईंदो हो या ॾिसंदा हुआ या ईंदो हो उन्हनि वटि अर्दु मिसलहू को बि सामान फ़ाइदो साॻियो उन्ही जहिड़ो, यख़ुज़ूहु हासिल कंदा हुआ उनखे, अलम छा भला न युख़ज़ु वरितो वियो हो अलैहिम उन्हनि खां या उन्हनि जे मथां उन्हनि खां मीसाक़ुल किताब पुख़्ता अहद किताब में, अल्लाह इहो त न यक़ूलु उहे चवंदा अलाही अल्लाह ताला जे मथां इलल हक़ पर सिर्फ़ु हक़, व दरसू ऐं उन्हनि पढ़ियो बि हो माफ़ी जेको कुझु उन में हो यानी किताब में जेको कुझु हो उन्हनि जो पढ़ियल बि हो, वदारुल आख़िरतो ऐं घर आख़िरत जो ख़ैरुल लिल्लज़ीन बहितर आहे उन्हनि माण्हुनि जे लाइ यत्तक़ून जिन तक़वा इख़्तियार कयो, अफ़ला छा भला न तक़िलून तव्हीं अक़ल पकड़ियो था, वल्लज़ीन उहे माण्हू जिन जेके युमस्सिकून मज़बूती सां जिन थामियो बिल किताब खे, यानी किताब खे मज़बूती सां थामण सां मुराद यानी जेके उन में हिदायतूं नसीहतूं ॾिनी वियूं उन्हनि खे मज़बूती सां पंहिंजी ज़िंदगी में शामिल कयो, व अक़ामुस्सलात ऐं क़ाइमु कई उन्हनि नमाज़, इन्ना बेशक आऊं ला नुदियु न ज़ाया कंदसि अजरुल मुस्लिहीन अजर इस्लाह करण वारनि जो, व इद ऐं जॾहिं नतक़नल जबल खयों असां पहाड़ खे फ़ोक़हम उन्हनि जे मथां, कअन्नहू गोया के इहो ज़ुल्लतुन हिकु छतरी वांगुरु हो, वज़नु ऐं उन्हनि गुमान कयो अन्नहू बेशक इहो वाक़िउन बिहिम किरण वारो आहे उन्हनि जे मथां, पोइ अल्लाह ताला उन्हनि खे उन जबल मथां खणी पोइ अल्लाह ताला फ़रमायो ख़ुदू पकड़ियो मां आतईनाकुम जेको मूं ॾिनो तव्हांखे क़ुवत सां, वज़कुरू ऐं यादि करियो या नसीहत हासिल करियो मां जेको कुझु फ़ी इन मां आहे उन मां लअल्लकुम ताकी तव्हां तत्तक़ून बची सघो। सुब्हानक अल्लाहुम्मा व बिहम्दिक अशहदु अन ला इलाहा इल्ला अंत अस्तग़फिरुक व अतूबु इलैक। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू।